ओम शांति। अदिता मावक्यन विजय माला में नंबर जो आदर्श है। विजय माला में नंबर जो आदर्श है। अव्यक्त 16/11/1981 जा मावक्यन अव्यक्त बाप दादा पंहिंजे विजयी रत्ननि सां विजयी रत्न ॿारनि जे प्रति चवनि था। अॼु बाप दादा पंहिंजे सिकीलदे श्रेष्ठ आत्माउनि सां वरी खां मिलण आहिनि वरी सां मिलण आहिनि। यादि ईंदो आहे कि हिन समय हिन रूप में केतिरा बार असां बाबा सां मिलिया आहियूं। न? यादि ईंदो आहे कि हिन ई समय हिन ई रूप में असां केतिरा बार बाबा सां मिलिया आहियूं। अनेक बार मिलन जी स्मृति स्पष्ट रूप में अनुभव में ईंदी आहे। कॾहिं सोचियो आहे असां कि असां बाबा सां केॾा बार मिलिया आहियूं। ये त ॾिसो जीअं जो तव्हांजा संबंधी हूंदा आहिनि। बाबा चईंदा न कि जो सम्झो तो जो तव्हांजा माउ पीउ हुया या आहिनि, त बाबा चईंदा आहिनि न कि उहा ॻाल्हि वापसि 5000 साल पोइ रिपीट थींदी। त हिन करे भुलिजी वञो कि सम्झो कोई सोचे असांजो फलाणे शरीर छॾियईं, मूंखे उन ॻाल्हियुनि जी यादि थी अचे। त बाबा छा चईंदा आहिनि कि हलण वारो वञण वारो त हली वियो, ॿियो जन्म काथे वरितो हुनई। उहो ॻाल्हियूं त वापसि 5000 साल खां पोइ ई वापसि रिपीट थींदियूं। है न? त सोचो कि बाबा सां गॾु बि असांजो हाणे समय बितायूं था। बाबा सां बि असां सर्व संबंध, वैसे त चईंदा आहिनि कि भक्ति मार्ग में बि माण्हू चईंदा आहिनि, लेकिन असली में त हाणे निभाए सघंदा आहियूं न। सोचो तव्हांजो ये संगम युग आहे। हिन संगम युग ते आहे न तव्हां शिव बाबा सां गॾु भॻवान सां गॾु प्रैक्टिकल में सर्व संबंध निभाए सघंदा आहियो। अगरि तव्हां हिन जन्म में बि सोच पंहिंजे लौकिक माउ बाप जी यादि में रहंदव, मतलब कि हा उहे असांजा माउ पीउ कंहिंखे यादि रहंदो आहे न, और कोई त झटि सां ई मरी वेंदो आहे। चईंदो आहे मुंहिंजो माउ पीउ भाउ भेण सभु हाणे शिव बाबा ई आहे। है न? त मतलब कंहिंखे त हूंदे हुए बि उन्हनि खे सदा स्वप्न में बि यादि रहंदो कि मुंहिंजो शिव बाबा आहे ऐं ब्रह्मा मां आहे। शिव बाबा मुंहिंजो बालक बि आहे। शिव असांजा टीचर बि आहिनि। शिव असांजा सतगुरु बि आहिनि। शिव असांजा साजन बि आहिनि। है न? त इहे हिकु जन्म भले ई तव्हांजा देहदारी माउ पीउ हुजे, पति पत्नी हुजे, ॿार हुजनि, लेकिन उहो हूंदे हुए बि हाणे हुननि खे आत्मा सम्झो ऐं पहिरियों मुंहिंजो त इहे तव्हां न अभ्यास बि करे सघंदा आहियो। जे ब्रह्मा बाबा बि लिखी करे अभ्यास कई न, पंहिंजे सभु दैहिक संबंधनि खे चई हीअ बि आत्मा, हीअ बि आत्मा, हीअ बि आत्मा। और शिव बाबा सां पूरा सर्व संबंध निभाई। तो सोचो ये पूरो संगम युग है न, उहा आत्मा केॾी लकी हूंदी जंहिं पूरो संगम युग शिव बाबा खे पंहिंजो सर्व संबंधी अनुभव कयो। जॾहिं खां जन्म वरितई मतिलबु जॾहिं खां सम्झ आई, त हाणे बि देरी न आहे। हाणे बि चओ इहे देहदारी संबंधी सभु आत्मायूं आहिनि ऐं सर्व संबंधी पहिरियों शिव बाबा। मतलब कोई तव्हांखे निंड मां उथाए करे बि कोई पुछे त तव्हांखे यादि हुजे कि कोई तव्हांखां पुछे तव्हांजो पीउ केरु आहे, चओ शिव बाबा। तव्हांजी माउ केरु आहे, चओ ब्रह्मा मां। तव्हांजो पति केरु आहे, चओ शिव पति आहे। तव्हांजो भाउ भेण सखा केरु आहे, शिव सखा आहे। तव्हांजो टीचर केरु आहे, शिव। तव्हांजो सतगुरु केरु आहे, शिव बाबा।
है ना। या ताकि कोई भी ॿियो बि संबंध, काका मामा चाचा, सभु शिव बाबा ई। एतिरो तव्हांखे अंदरि हुन स्मृति में, उहो अनुभव में रहणो त तव्हां वटि इहे हिकु जन्म ई आहे बसि। ये हिकु जन्म तव्हां ख़ुदि खे बि ॼाणे सघंदा आहियो, बाबा खे बि ॼाणे सघंदा आहियो, उहो संबंध निभाए सघंदा आहियो। त सोचो हिन ई समय, हिन ई रूप में तव्हां अनेक बार, जी सम्झो जो तव्हांजी लौकिक माउ बाप हुया हिन जन्म जा, हाणे ज़रूरी त न आहे कि ॿिए कंहिं जन्म में बि उहो माउ पीउ तव्हांजा कॾहिं ठहनि। अगरि ठहींदा बि त हाणे जेको पार्ट हुयो हुन खां त अलॻि ई हूंदो न, है न। सम्झो अगरि तव्हांजा उहे माउ पीउ द्वापर में बि ठहिया हुजनि त समय त चेंज ई हूंदो न, कलयुग में त अलॻि ई समय आहे न, है न। त उहो ई हाणे जो समय छा आहे कि असां बाबा सां गॾु सर्व संबंध निभाए सघंदा आहियूं। अनेक बार मिलण जी स्मृति स्पष्ट रूप में अनुभव में ईंदी आहे न। तॾहिं त बाबा चईंदा आहिनि तव्हांजो मर्ज़ी व जन्म आहे इहो, पुराणे सां मरी करे नए में जीऊं था। नॉलेज जे आधार ते चक्र जे हिसाब सां सम्झंदा आहियो व अनुभव कंदा आहियो। नॉलेज जे आधार सां चक्र जे हिसाब सां सम्झंदा आहियो, अनुभव कंदा आहियो कि हाणे बाबा सां असांजा सर्व संबंध, बाबा सां असां हुन ई रूप में, हिन ई समय, हर 50,000 साल बाद मिलंदा आहियूं। न केॾी ख़ुशी हुजणी जे आत्मा खे इहे सम्झ अची वञे, उहो त हुनजी त बाबा जो चई न ख़ुशी में गदगद थिए कि अरे वाह, मुंहिंजो पीउ केरु आहे, मुंहिंजो फ्रेंड केरु आहे, मुंहिंजो टीचर केरु आहे, मुंहिंजो सतगुरु केरु आहे। जेतिरो स्पष्ट अनुभव थींदो ओतिरो ई स्पष्ट व समीप जी आत्मा थींदी। मतलब जेतिरो ई तव्हांखे स्पष्ट अनुभव थींदो न कि शिव बाबा असांजा पिता आहिनि, शिव बाबा असांजा पिता आहिनि। पिता मतलब लौकिक में बि माण्हू पिता जी प्रॉपर्टी जे मथां हक़ बि हूंदो आहे, प्लस पिता जो चए उहो मञण जे लाइ बि तयार। मतलब कोई कोई हूंदा आहिनि न कि असांजे पीउ चए थई त असां न करे सघंदा आहियूं। पीउ चए प्लेट उल्टी कर, हा उल्टी कर, कोई क्वेश्चन न। त हीअं शिव बाबा असांजा पीउ आहिनि। शिव बाबा असांखे चवनि हीअं करो, हा बाबा हीअं। शिव बाबा चवनि हाणे कोई बि विकार बुराइनि जे वश कम न करो, न करो। शिव बाबा चए हाणे खुद की आत्मा समझी सबकी आत्मा समझो, हा बाबा। कोई तव्हांखां पुछे फलानो केरु आहे, चओ हीअ आत्मा आहे। अंदर त समझो, ॿाहिरां भले ई चओ असांजो पुटु आहे, असांजो फलानो आहे, है न। केॾो मतलब केॾो प्रैक्टिकल पढ़ाई आहे। वर्तमान सर्व प्राप्ति ऐं भविष्य श्रेष्ठ प्रारब्ध जी अधिकारी आत्मा हूंदव। वर्तमान सां सर्व प्राप्तियूं ऐं भविष्य श्रेष्ठ प्रारब्ध जे अधिकारी आत्मा हूंदव। पंहिंजे पाण खे हिन अनुभव जे आधार सां ॼाणे सघंदा आहियो कि मुझ आत्मा जो विजय माला में कहिड़ो नंबर आहे। विजय माला में तव्हांजो कहिड़ो नंबर आहे, है न। पंहिंजे पाण खे हिन अनुभव जे आधार सां ॼाणे सघंदा आहियो। कहिड़े अनुभव जे आधार सां कि असां हिन ई समय, हिन ई रूप में अनेक बार बाबा सां मिलिया आहियूं, बाबा सां प्राप्ति सर्व प्राप्ति कयूं आहिनि, भविष्य जे अधिकारी आत्मा ठहिया आहिनि। त हिन आधार ते तव्हां चेक करो कि असांजो विजय माला में कहिड़ो नंबर हूंदो। वर्तमान समय बाप दादा बि ॿारनि जे पुरुषार्थ ऐं प्राप्ति जे आधार ते नंबरवार यादि कंदा।
वर्तमान समय बाप दादा बि ॿारनि जी पुरुषारत ऐं प्राप्ति जे आधार ते नंबरवार सभिनि खे यादि कंदा आहिनि, अर्थात माला ऐं यादगार रूप जी विजय माला जेकी वैजंती माला चइबो आहे न। बाबा बि ॿारनि खे कीअं यादि कंदा आहिनि, उन नंबरवार अनुसार। बाबा चवंदा आहिनि न नंबरवार यादि कर। त नंबरवार यादि कर मतिलबु जंहिं जेतिरो बाबा खे ॼाणियो आहे, जंहिं जेतिरा बाबा सां संबंध जोड़िया आहिनि, जंहिं जेतिरो बाबा सां प्राप्ति कई आहे न, हुन अनुसार बाबा नंबरवार ॿारनि खे यादि कंदा आहिनि, अर्थात माला ऐं यादगार रूप जी विजय माला जेके वैजंती माला चईंदा आहिनि। त सम्झ में आयो बाबा नंबरवार यादि पिया छो ॾींदा आहिनि? जे जेतिरो ॼाणियो आहे, जंहिं हिसाब सां प्राप्ति कई आहे, हुन हिसाब सां हुननि खे यादि प्यार मिलंदो आहे। सम्झो आहे न कोई पीउ आहे, है न, कोई पीउ आहे ऐं कोई पुटु आहे। त पीउ खे पतो आहे इहो मुंहिंजो पुटु आहे, लेकिन पुट खे पतो ई न आहे, है न। पुट खे पतो ई न आहे। अगरि पीउ हुनखे पुट जे हिसाब सां बि कुझु ॾींदो या कुझु पुछंदो त उहो हुन रीति थोरी रिस्पॉन्स कंदो हुनखे, है न। या सम्झो उहो पुटु आहे, हुनखे पतो आहे इहो मुंहिंजो पीउ आहे, लेकिन अगरि पीउ खे हुन एतिरो ॼाणियो कोन अथई, है न, पीउ खे उहो एतिरो ॼाणंदो न आहे, एतिरो हुन सां संबंध न आहे। के थींदा आहिनि न, कोई त माउ पीउ जे ॾाढो ई नज़दीक हूंदा आहिनि, मतिलबु सभु कुझु ॼाणंदा आहिनि कि माउ पीउ जो नेचर, स्वभाव, संस्कार, बिज़नेस, उन्हनि जी हलणी चलणी सभु कॉपी कंदा आहिनि। ऐं कोई पुट बसि ईअं ई आहे कि हा इहे असांजा माउ पीउ आहिनि, बाक़ी मूंखे ज्यादा हिननि जे बारे में पतो न आहे। कोई थोरो ॼाणंदो आहे, कोई ज्यादा ॼाणंदो आहे, कोई त माउ पीउ खे पूरो फॉलो कंदो आहे। त इन अनुसार ई हुननि खे माउ पीउ जो बि यादि प्यार मिलंदो, है न। माउ पीउ बि हुन हिसाब सां ई यादि कंदो न। हाणे जेको ॿार पतो आहे कि पीउ खे मञंदो ई न, त कम ते पीउ यादि कंदो हुनखे, है न। अगरि पीउ हुनखे प्यार बि करणु चाहे, लेकिन उहो पीउ खे ओतिरो मञे ई नथो, त प्यार करे सघंदो उहो पीउ? त उहो ई हे बाबा जे लाइ त विश्व जी सर्व आत्मायूं हुननि जे ॿार आहिनि। बाबा खे त सभिनि ते रहम पईंदो आहे, बाबा त सभिनि खे वरसो ॾींदा आहिनि। लेकिन ब्राह्मण परिवार में भी बाबा चईंदा आहिनि न, कोई मूंखे हुन रीति अञा ॼाणंदा न आहिनि। त तव्हां जेतिरो बाबा खे ॼाणंदा आहियो न, जेतिरो बाबा सां तव्हांखे प्राप्ति थी आहे या अञा करो था, उन अनुसार तव्हांखे बाबा यादि कनि। मतिलबु सोचो कि बाबा खे किथे कमु हुजे, सम्झो अॼु हाणे मधुबन में आहे न सेवा जो समय, ऐं तव्हांखे त कंहिं द्वारा फोन ईंदो या कोई चईंदो, लेकिन हुन आत्मा बि तव्हांखे कीअं कई, बाबा हुनखे टच कंदो, है न। कोई तव्हांखे फोन करे कि मधुबन में सेवा आहे, तव्हां सोचो अरे वाह बाबा मधुबन घुरायो अथई सेवा जे लाइ, हा बाबा मां अचां थी, है न। त बाबा तव्हांखे यादि कई सेवा जे लाइ, त तव्हां हली आओ, त तव्हांखे ओतिरो प्यार बि मिलंदो, बाबा जो मिलंदो, माण्हुनि द्वारा मिले न मिले उहो पतो न आहे। त हिन रीति, या चलो मधुबन में न, या सम्झो कंहिं बि आत्मा कोई परेशान आहे, तव्हांखे हुन फोन कई, है न। त अज्ञानी में बि बाबा ई हर हिक जी मदद कंदा आहिनि न, कंहिं बि रूप में त। ऐं तव्हां हुनखे बाबा खे यादि करे हुनखे कुझु न कुझु ॾिनो, त बाबा तव्हांखे हुन रीति प्यार बि कंदा। त हिन रीति नंबरवार यादि प्यार थींदो।
त तव्हां जेतिरो बाबा खे ॼाणंदा आहियो, जेतिरो बाबा खे बाबा मञंदा आहियो, जेतिरो बाबा सां प्राप्ति कंदा आहियो, जेतिरो तव्हां सेवा जे लाइ एवर रेडी रहंदा आहियो, हुन अनुसार बाबा बि तव्हांखे यादि पिया ॾियनि। त बाबा चवनि था उन अनुसार वैजंती माला बि ठहींदी आहे। त ॿई मालाउनि में मुंहिंजो नंबर कहिड़ो, है न? हिकु त यादि प्यार वारी माला ऐं विजय माला। बाबा चवनि था ॿिन्हिनि मालाउनि में तव्हांजो नंबर कहिड़ो, इहे ॼाणंदा आहियो? पंहिंजे नंबर खे स्वयं ई ॼाणंदा आहियो? वा इहे चईंदा की बाप दादा ॿुधायो? न, बाप दादा त ॼाणंदा ई आहिनि, लेकिन पंहिंजे पाण खे ॼाणंदा ज़रूर आहियो। ॿाहिरां खां वर्णन करो न करो, लेकिन अंदर में हर हिकु ॼाणंदो आहे कि मां कहिड़ो माला जो मणको आहियां, कहिड़े नंबर जो। हा चईंदव या न चईंदव, है न? हाणे अगरि बाप दादा माला कढे त छा पंहिंजो नंबर न ॾेई सघंदव? संकोच वश न ॿुधायो, उहो ॿी ॻाल्हि आहे। अगरि न ॼाणंदा आहियो त छा चईंदव? ॿियनि खे चैलेंज कंदा आहियो, निश्चय फ़कुर सां चईंदा आहियो असां पंहिंजे 84 जन्मनि जी जीवन कहानी ॼाणंदा आहियूं, ये चईंदा आहियो न? त 84 जन्मनि में इहे वर्तमान जन्म जो सभिनि खां श्रेष्ठ आहे, इनखे न ॼाणंदा आहियो? अॼु चेक कजो कि जॾहिं खां तव्हां जनम वरितो आहे हाणे ताईं केतिरो तव्हां बाबा सां सर्व संबंध निभाया आहिनि, केतिरा तव्हां बाबा सां प्राप्ति कई आहे, केतिरो तव्हां बाबा खे ॼाणियो आहे, उन अनुसार मुंहिंजो कहिड़ो नंबर हूंदो माला में, है न? त बाबा चवनि था ॿियनि खे चईंदा असां 84 जन्मनि खे ॼाणंदा आहियूं, 84 जन्मनि जी जीवन कहानी। त 84 जन्मनि में इहे वर्तमान जो जनम त सभिनि खां श्रेष्ठ आहे, इनखे न ॼाणे सघंदा आहियो? मां के हिन पहेली खे सुठी तरह सां ॼाणियो आहे न, त इहे बि छा थी वियो? मां केर जी पहेली आहे कि मां कहिड़े नंबर वारो दाणो। ॼाणण जे हिसाब त ॾाढो सहज आहे। हिकु आहे यादि जी माला, त जेतिरो स्नेह ऐं जेतिरो समय तव्हां बाप खे यादि कंदा आहियो, ओतिरो हुन स्नेह सां बाप बि यादि कंदा आहिनि, है न? यादि जी माला में मतिलबु तव्हां जेतिरो बाबा खे यादि कंदा आहियो, ओतिरो स्नेह सां बाबा बि तव्हांखे यादि कंदा आहिनि। तव्हां बाबा खे फ्रेंड जे रूप में यादि कंदा आहियो त बाबा बि तव्हांखे फ्रेंड जे रूप में यादि कंदा आहिनि। तव्हां बाबा खे साजन जे रूप में यादि कंदा त बाबा बि तव्हांखे सजनी जे रूप में यादि कंदा। त बाबा चवनि था त चेक करो, बाप खे यादि जेतिरो कंदा जंहिं संबंध सां, उन स्नेह सां बाबा बि तव्हांखे यादि कंदा, है न? कॾहिं करे ॾिसो, बाबा खे न फ्रेंड जे रूप में यादि करे ऐं बाबा सां जीअं फ्रेंड्स ॻाल्हियूं कंदा आहिनि, हीअं ॻाल्हियूं कजो, त तव्हांखे बि बाबा फ्रेंड जे रूप में रिस्पॉन्ड कंदा। या बाबा खे कॾहिं साजन जे रूप में यादि करे ॾिसो, बाबा खे कॾहिं डॉक्टर जे रूप में यादि करे ॾिसो। कॾहिं बि तव्हांजे शरीर में सूरु थिए न त चइजो शिव बाबा डॉक्टर, शिव डॉक्टर, ॾिसो हिन शरीर में हिते हिते सूरु थो थिए, अचो ट्रीटमेंट करो। पोइ ॾिसो शिव डॉक्टर तव्हांजो ट्रीटमेंट बि करणु ईंदो, तव्हांखे कुझु न कुझु टच ज़रूरु थींदो। या तव्हां उन्हनि जी यादि में जो बि चीज़ खाईंदव न, उन सां उहो सूरु बि लही वेंदो, या जंहिं कारण उहो सूरु थिए थो
उहो बि तव्हांखे सिर्फ़ु डॉक्टर टच कंदा कि हिन हिन कारण सूर थो थिए, है न? त बाबा चवनि था या सम्झो तव्हां डॉक्टर वटि बि वञो था त पहिरियों सिर्फ़ु डॉक्टर खे ॿुधाइजो, पोइ हुन अनुसार तव्हांखे सिर्फ़ु डॉक्टर मदद बि कंदो। सम्झो तव्हांजो ट्रीटमेंट 1 हफ़्तो हलणो हूंदो त उहो 1-2 ॾींहंनि में ई ख़तमु थी वेंदो, छो जी डायरेक्ट मदद बि मिलंदी आहे न। त बाबा चवनि था त पंहिंजो नंबर कढी सघंदा आहियो न। अगरि अधु समय यादि रहंदो आहे त स्नेह बि अधु समय मिलंदो। अगरि 75 जो आहे त हुन अनुसार सोचो 50 स्नेह ऐं अधु समय यादि त भी माला में भी अधु माला समाप्त थियण खां पोइ ईंदो, है न? त बाबा चई न यादि जे हिसाब सां, उन हिसाब सां बाबा चवनि था पोइ तव्हां अगरि तव्हांजो 50% प्यार हूंदो त हुन हिसाब सां ईंदव, 75% प्यार हूंदो त हुन हिसाब सां ईंदव। अगरि निरंतर ऐं संपूर्ण स्नेह सिवाय बाबा जे ॿियो कोई नज़र ई न ईंदो आहे त सदा बाप ऐं तव्हां कंबाइन, त माला में भी कंबाइंड दाणे सां गॾु गॾु तव्हां भी कंबाइंड हूंदो, त माला में भी जीअं शिव बाबा ऐं ब्रह्मा मामा आहे न, ईअं तव्हां भी कंबाइंड हूंदो, अर्थात साथ साथ मिलिया हुआ हूंदा, सदा सभु ॻाल्हियुनि में नंबर 1 हूंदो, त माला में भी नंबर 1 में हूंदो। सोचो विजय माला मतलब परम धाम में शिव बाबा त सभिनि खां मथे हूंदा, पोइ 2 दाणा मम्मा बाबा, हुन खां पोइ ॿिया माला जा दाणा। त अगरि असां सदा ही बाबा जी यादि में रहंदासीं, बाबा सां सर्व संबंध निभाईंदासीं त असां भी उन्हनि जे नज़दीक हूंदासीं। त माला में भी नंबर 1 हूंदा। जे लौकिक पढ़ाई में फर्स्ट डिवीजन, सेकंड, थर्ड हूंदा आहिनि न, है न? त अगरि सम्झो असां निरंतर यादि में रहंदासीं त जीअं मम्मा बाबा सां गॾु जेका माला हूंदी मतिलबु उन्हनि जे नज़दीक शिव बाबा सां असां भी हूंदासीं त जीअं फर्स्ट में अची वियासीं, फर्स्ट डिवीजन में। अगरि 50% हूंदा त हुन हिसाब सां सेकंड डिवीजन में अची वेंदासीं। सेकंड थर्ड डिवीजन हूंदा आहिनि न, उन्हनि में भी हूंदा आहिनि न कि एतिरा मार्क्स आया त फर्स्ट डिवीजन, हिन खां घटि आया त सेकंड डिवीजन, हिन खां घटि आया त थर्ड डिवीजन, है न? त हिते भी हूअं ई आहे। हिते भी महारथी, घोड़े सवार ऐं पैदल टई डिवीजन वारा आहिनि। बाबा सां तव्हांखे अगरि जिगरी प्यार खपे त हिकु बाबा ॿियो न कोई, त तव्हांखे ॾाढो ईज़ी आहे, बसि तव्हां सॼो ॾींहुं बाबा हाणे छा करूं, बाबा हाणे छा करूं, बाबा हाणे छा करूं, ईअं कंदा वञो त ऑटोमेटिकली बाबा सां गॾु तव्हांजो बुद्धियोग जुड़ियल रहंदो, त तव्हांखे ॿियो कोई यादि ई न ईंदो। ॿिए कंहिंसां कुझु कमु हूंदो त बाबा तव्हांखे यादि ॾियारींदा, तव्हांखे कुझु हूंदो ई न। फर्स्ट डिवीजन सदा फास्ट अर्थात उड़ती कला वारा हूंदा, हर सेकेंड हर संकल्प में बाबा सां गॾु सहयोग जो, स्नेह जो अनुभव कंदा रहंदा। त अगरि तव्हां फर्स्ट डिवीजन में आहियो त हर सेकेंड हर संकल्प तव्हांजो बाबा सां गॾु हूंदो,
ऐं हर समय हर सेकेंड हर समय संकल्प में तव्हांखे बाबा जो स्नेह बाबा जो साथ अनुभव थींदो। हर समय मतलब हर समय, है न। त इहो चेक करो हर समय तव्हांखे बाबा के साथ जो अनुभव थींदो आहे, बाबा जी मदद जो अनुभव थींदो आहे। मतलब कॾहिं कॾहिं ॾिसो कोई कोई ॻाल्हि हीअं थी वेंदी आहे न, त तव्हांखे दिलि सां पहिरियों निकिरे थैंक यू बाबा, हीअं थींदो आहे, है न। मतलब सम्झो अगरि तव्हां कुझु गैस ते रखी भुलिजी विया लेकिन तव्हां बाबा सां गॾु करो पिया, ऐं तव्हां रखी करे ॿाहिरि हली विया त जीअं आहे न बाबा तव्हांखे ॿाहिरां जो कमु जल्दी 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 पूरो कराए तव्हांखे किचन में वठी वेंदा, पोइ तव्हां ॾिसो अरे गैस त जलंदी आहे, ऐं तव्हां राइट टाइम ते हुते पहुची विया। त तव्हांखे दिलि सां निकिरणु खपे थैंक यू बाबा, ईअं न अरे गैस त चालू ई रहिजी वियो बाबा तव्हां मूंखे यादि बि न ॾियारायो, हीअं हीअं न, तव्हांखे लॻे की हा जो कमु तव्हां ॿाहिरि करण विया हुआ उहो ॾाढो देरि सां करे ॾाढो ॾाढो देरि सां पूरो थियणो हुयो, लेकिन तव्हांखे उहो बाबा जल्दी जल्दी कमु पूरो कराए ऐं तव्हांखे फटाफट अंदरि वठी आया। त हिन रीति असांखे दिलि सां बाबा जो शुक्रिया निकिरे, बाबा जो साथ ऐं हथ में हथ जी अनुभूति कंदा। अहिड़ी जेकी आत्मायूं हूंदियूं न फर्स्ट डिविजन वारी, उहे हिकु त बेफ़िक्र हूंदियूं, उन्हनि खे लॻंदो बाबा जो साथ ऐं हथ में हथ जी अनुभूति कंदा, सहयोग ॾियो ईअं न चईंदा कि बाबा तव्हां मदद कजो या बाबा तव्हां मूंखे मदद ॾियो, ईअं न चईंदा। हुननि खे लॻंदो बाबा खे सभु ॿुधाए छॾियो, बाबा सभु कराए छॾींदा। सदा स्वयं के संपन्न अनुभव कंदा, है न, सदा स्वयं खे संपन्न अनुभव कंदा। फर्स्ट डिविजन वारा चेक कजो तव्हांजे अंदरि इहे फर्स्ट डिविजन जी क्वालिटी आहे, है न, केतिरो बाबा सां गॾु स्नेह आहे, केतिरो निरंतर ऐं संपूर्ण स्नेह आहे, सिवाय बाबा जे ॿियो कुझु नज़र ई न ईंदो, सदा बाबा ऐं तव्हां कंबाइंड, त माला में बि कंबाइंड दाणे सां गॾु ख़ुदि खे अनुभव कंदो और तव्हां फर्स्ट डिविजन में ईंदो। हाणे बाबा चवनि था सेकेंड डिविजन, सेकेंड डिविजन अर्थात चढ़ती कला जो अनुभव कंदा, लेकिन उड़ती कला जो अनुभव न कंदा। सेकेंड डिविजन वारा चढ़ती कला जो अनुभव कंदा, उड़ती कला जो अनुभव न कंदा। चढ़ती कला में आए हुए विघ्ननि खे पार करण में कॾहिं ज्यादा कॾहिं कम समय लॻाईंदा। जेका सेकेंड डिविजन वारा आहिनि न उहे उन्हनि जी चढ़ती कला हूंदी, उड़ती कला न हूंदी। ऐं बाबा चवनि था चढ़ती कला में ईंदे हुए विघ्ननि खे पार करण में कॾहिं समय ज्यादा लॻाईंदा, कॾहिं घटि लॻाईंदा। उड़ती कला वारा मथां खां क्रॉस करण जे कारण हीअं अनुभव कंदा जीअं कोई विघ्न आयो ई न। जेका फर्स्ट डिविजन वारा हूंदा न, छोजी उहे हमेशह उड़दा रहंदा, त उन्हनि खे लॻंदो जीअं विघ्न आयो ई न, विघ्न में बि कोई फ़ाइदो नज़र अचे थो। मतलब जो बाबा चईंदा न हर समय
हर समय खे कल्याणकारी सम्झो। त उठती कला वारा केर हूंदा? उठती कला वारा, फर्स्ट डिवीजन वारा उठती कला वारा हर ॻाल्हि में कल्याण नज़र ईंदो त उन्हनि खे विघ्न आए हुए बि विघ्न न लॻंदो, है न। विघ्न खे विघ्न न, लेकिन साइट सीन सम्झी रास्ते जो नज़ारो सम्झदा। ऐं चढ़ती कला वारा जेका सेकेंड डिवीजन हूंदा उहे छा कंदा? रुकदा, विघ्न आहे ये महसूस कंदा, हिन करे जरा सो लेस मात्र कॾहिं कॾहिं पार करण जी थकावट व दिल शिकस्त थियण जो अनुभव कंदा आहिनि, है न। जेका चढ़ती कला वारा हूंदा न, उहे सोचदा कि विघ्न आहे, ये विघ्न आहे, ये महसूस कंदा त जरा सो लेस मात्र कॾहिं कॾहिं पार करण जी थकावट या दिल शिकस्त थियण जो अनुभव कंदा। ऐं उठती कला वारा हुनखे पार करे वठंदा, जीअं विघ्न आयो ई न, हिकु साइड सीन सम्झी रास्ते जो नज़ारो सम्झी अॻियां वधंदा। थर्ड टे डिवीजन वारा छा हूंदा? उन्हनि खे ॼाणे वेंदा आहिनि, ॼाणे विया आहियो न थर्ड डिवीजन वारा त रुकण, हलण ऐं चिल्लाइण। कॾहिं कॾहिं हलंदा, कॾहिं कॾहिं चिल्लाईंदा। याद जी महिनत में रहंदा, शुद्धि सदा कंबाइन न रहंदा आहिनि, सर्व संबंध निभाइण जे प्रयत्न में रहंदा आहिनि। पुरुषारथ ही सदा, पुरुषारथ में ही सदा लॻा रहिया हूंदा आहिनि। इहे प्रयत्न में रहंदा आहिनि ऐं उहा प्राप्ति में रहंदा आहिनि। त फर्स्ट डिवीजन वारा हर ॻाल्हि में कल्याण सम्झी हमेशा उड़दा रहंदा, साइट सीन सम्झी पार कंदा रहंदा। चढ़ती कला वारा महसूस कंदा कि विघ्न आहे, हिन करे जदा सो लेस मात्र उन्हनि में थकावट ऐं दिल शिकस्तपन ईंदो। जी सम्झो कंहिंजे आहे न लौकिक वारा विघ्न था विझनि, त उठती कला वारा छा सोचदा कि चलो ठीकु आहे, सुठो आहे, मुंहिंजो हिननि सां ममतो जल्दी निकिरी वियो, हिसाब किताब जल्दी चुक्तो थी वियो। ऐं चढ़ती कला वारा छा सोचदा कि थोड़ो सो महसूस कंदा कि अरे ये हीअं था करनि, लेकिन हुन में बि फ़ाइदो आहे। ॾिसो लौकिक मां अगरि तव्हांखे मोह कढणो हुजे, अगरि तव्हांजो लौकिक माण्हू अगरि तव्हांजा ज्ञान में सहयोगी आहे, है न, त तव्हांखे लॻंदो भई हिननि खे बि ज्ञान ॾियूं, इहे बि हलनि, तव्हांखे न हुननि खे छॾण में थोड़ो मुश्किलात थींदी, हल्को सो थोड़ो सो ईअं यादि रहंदो कि वीचारा ॾिस ईअं तव्हांखे ख़ुशी ख़ुशी छुट्टी बि ॾींदा, लेकिन थोड़ो सो रहिजी वेंदो। ऐं जंहिंजे जीवन में लौकिक वारा विघ्न विझंदा आहिनि, उन्हनि खे त बाबा जी अहिड़ी खेच थींदी आहे न कि उहे सोचदा आहिनि कि इहे त आहिनि ई न, उन्हनि ते ध्यान ई न ॾींदा आहिनि। जीअं न सम्झो कोई डॉगी हूंदो आहे, है न, अगरि कोई डॉगी तव्हांजे मथां भौंके, तव्हांखे वञण न ॾे, त तव्हां त छा सोचदा, साइड मां फटाफट निकिरी वञा, हिन खां हिन फटाफट हिन रास्ते तां हली वञा, है न, तव्हांखे हुन डॉगी जी यादि थोड़ी ईंदी, तव्हां चईंदा अरे मां त फटाफट निकिरी आयमि भौ 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 करे। ऐं कोई डॉगी अगरि भौ भौ न करे तव्हां वटि अचे, तव्हां हुनखे ईअं प्यार करो, उहो बि तव्हांखे सुठो रिस्पॉन्स ॾे, लेकिन तव्हांखे अॻियां वञिणो आहे, तव्हां चओ ठीकु आहे, त उहो बि तव्हांखे न छॾंदो, तव्हांखे बि थोड़ो थोड़ो थींदो अरे वीचारो कीअं थो चए, ॾिस
लेकिन तव्हांखे अॻियां वधिणो आहे, तव्हां अॻियां त हली वेंदा, लेकिन थोरो सो यादि त रहंदो न, उहो बि तव्हांखे यादि कंदो हा न। ऐं जेको विघ्न विझण वारो हूंदो, उहो भले तव्हांखे यादि करे, तव्हां त हुनखे यादि न कंदव। तव्हां त चईंदव हल असांजी जिंद छुटी, है न। अज्ञान काल में त चईंदा आहिनि न, भाड़ में वञनि, मूंखे पंहिंजो इहो कमु करिणो आहे या मूंखे हिननि में फसणो आहे, है न। सम्झो जीअं अज्ञान काल में कोई विघ्न विझदो आहे त माण्हू छा चईंदो, तूं मूंखे इहे कमु नथो करणु ॾे, तूं वञ भाड़ में, मूंखे त इहो कमु करिणो आहे। पाण हाणे ज्ञान मार्ग में ईअं त न चई सघंदा आहियूं भाड़ में वञो, पर असांखे अगरि बाबा जी चटक लॻी वञे, बाबा जी ज्ञान योग जी अगरि कंहिं ॿार खे, ऐं हुनखे अगरि लौकिक वारा विघ्न था विझनि, त उहो त ध्यानु ई न ॾींदो, भले चईंदा रहनि मूंखे त पंहिंजो इहो ई कमु करिणो, चिल्लाइनि था त चिल्लाइनि। त जेका उड़ती कला वारा हूंदा न, उहे हीअं अनुभव कंदा कि विघ्न, इहे विघ्न त आहे न, इहे त मूंखे अॻियां वधाइण जो साधन थी वियो, जीअं त नष्टो मोह थियण जो मतिलबु विघ्न बि उन्हनि खे नष्टो मोह ठाहे ॾींदो, त इहो फ़ाइदो थी वियो न। साइट सीन आहे, इहे रास्ते जा नज़ारा आहिनि। ऐं चढ़ती कला वारा हूंदा न, उहो सोचदा अरे, उहो थोरो रुकदा, अरे असांजे लौकिक वारा विघ्न था विझनि, है न, मां कीअं अचां। अगरि ईअं चयो मां कीअं अचां, मतिलबु थोरो थोरो अटको था, है न, थोरो थोरो अटको था, ऐं सोचो कि न मूंखे त बाबा चए अथई, हाणे त भॻवान ई वॾो आहे, हुनजे अनुसार ई हलणो आहे। चईंदा न छॾो त छुटे, त उड़ती कला वारा छॾे करे उड़ी वेंदा, चढ़ती कला वारा थोरो थोरो रुकी करे उड़दा, ऐं जेका टे डिवीज़न वारा हूंदा न, उहे रुकदा बि, हलदा बि, ऐं चिल्लाईंदा बि रहंदा, अरे मुंहिंजी ससु त सॼो ॾींहुं सेंटर ते बि वेंदा, मुरली बि ॿुधदा, मधुबन में बि वेंदा, लेकिन हाणे बि कई ॿार हुन न चिल्लाईंदा रहंदा आहिनि, अरे असांजे घर में त असांखे ईअं ईअं चईंदा रहंदा आहिनि, ईअं ईअं चईंदा रहंदा आहिनि, मतिलबु उहे ख़ुदि ई उन्हनि खे पकड़े वेठा आहिनि, जी, है न। उहे थर्ड डिवीज़न वारा आहिनि, जेका हाणे बि इहा ॻाईंदा रहंदा आहिनि न, चिल्लाईंदा रहंदा आहिनि, त उहे थर्ड डिवीज़न वारा आहिनि। कॾहिं हलदा, कॾहिं चिल्लाईंदा, यादि जी महिनत में रहंदा, शुद्धी सदा कंबाइन न रहंदा आहिनि, जेका सदा बाबा सां कंबाइन रहंदा न, उन्हनि खे त लौकिक बि छॾे ॾींदा, कोई बंधन न रहंदो, है न। त कंबाइन न रहंदा, थर्ड डिवीज़न वारा कंबाइन न रहंदा आहिनि, इन करे चिल्लाईंदा आहिनि, सर्व संबंध निभाइण जे प्रयत्न में रहंदा आहिनि। त चेक करो, तव्हांखे सहज सरल संबंधनि जो अनुभव थींदो आहे या महिनत करणी पवंदी आहे। जॾहिं तव्हां शिव बाबा खे बाप जे संबंध में यादि करो, त शिव बाबा ई यादि ईंदा आहिनि, या लौकिक पिता बि यादि अची वेंदो आहे कॾहिं कॾहिं, है न। त पुरुषार्थ में ई सदा, जेका थर्ड डिवीज़न वारा हूंदा आहिनि न, उहे पुरुषार्थ में ई लॻा रहंदा आहिनि, उहो प्रयत्न में रहंदा, उहो प्राप्ति में रहंदा। त हिन सां हाणे सम्झो मुंहिंजो नंबर कहिड़ो, माला जे आदि में आहियां, अर्थात फर्स्ट डिवीज़न में आहियां, या माला जे मध्य में आहियां, अर्थात सेकंड डिवीज़न आहियां, या माला जे अंत में आहियां, अर्थात थर्ड डिवीज़न में आहियां। त यादि ऐं विजय ॿिन्हिनि जो आधार सां पंहिंजे पाण, बाबा चई न कल्ह 2 माला आहिनि, यादि जी माला ऐं विजय जी माला, ॿिन्हिनि जे आधार सां पंहिंजे पाण खे ॼाणे सघंदा आहियो। त ॼाणणु सहज आहे या मुश्किल आहे? त हर हिक जो नंबर कढवायूं, बाबा चवनि था, कढी सघंदव? बाप दादा सिधा अमृत वेले खां ॿारनि जी माला सिमरन करणु शुरू कंदा आहिनि। हर हिकु रतन जी व मणके जी विशेषता ॾिसंदा आहिनि।
बाप दादा अमृत वेले खां ॿारनि जी माला सिमरन कंदा आहिनि। हर हिकु रतन जी व मणके जी विशेषता ॾिसंदा आहिनि। हर हिकु ॿारनि जी माला सिमरन करणु शुरू कंदा आहिनि ऐं हर हिकु रतन जी व मणके जी विशेषता खे ॾिसंदा आहिनि। सोचो बाबा तव्हांखे बि ॾिसंदा आहिनि, तव्हां रतन ऐं तव्हां मणके जी विशेषता खे बि बाबा ॾिसंदा आहिनि। बाबा खे केॾो कमु हूंदो हूंदो सतयुग जी। हाणे त ख़ैर ॾाढी माला तैयार थी वई हूंदी, बस थोड़ो सो ई रहियो हूंदो न। केॾो माला जो मणको तैयार करण, हुनजी विशेषता ॾिसंदा आहिनि। त अमृत वेलो सहज ई पंहिंजे पाण खे चेक करे सघंदा आहियो याद जी शक्ति सां। बाबा जी याद जी शक्ति सां खुद खे चेक करो, मां कहिड़ो दाणो आहे। संबंध जी शक्ति सां बाबा से संबंध जोड़ो, मां आत्मा हूं बाबा। स्पष्ट रूहानी टीवी में ॾिसी सघंदा आहियो कि बाप दादा के नंबर में मूंखे सिमरन कंदा आहिनि। बाबा कहिड़े नंबर में तव्हांखे सिमरन कंदा आहिनि, पंहिंजे पाण खे स्पष्ट ॾिसी सघंदा आहियो। है न? त बाबा चवनि था याद जी शक्ति, संबंध जी शक्ति स्पष्ट रूहानी टीवी में ॾिसी सघंदा आहियो कि बाप दादा के नंबर में मूंखे सिमरन करनि था। हुन जे लाइ विशेष ॻाल्हि बुद्धि जी लाइन ॾाढी क्लियर खपे। है न? असांजी बुद्धि जी लाइन ॾाढी क्लियर खपे, न त स्पष्ट न ॾिसी सघंदा। अगर बुद्धि जी लाइन क्लियर न हूंदी, अगर बुद्धि ॿियो तरफ़ भटकदी हुई रहंदी, मन में बाबा जी याद, बुद्धि बाबा वटि लॻी रहे परम धाम में। कोई आवाज ईंदी रहनि, कोई कुछ बि चईंदो रहे। अमृत वेले तो कुछ न थींदो आहे न, है न? बाबा सां बुद्धि जी लाइन क्लियर हुजे ऐं बाबा खे चयो बाबा मां परम धाम में तव्हांजी माला में कंहिं पोज़ीशन ते आहियां। है न? हाणे त समय जी समीपता कारण स्वयं के बाप जे समान अर्थात समानता द्वारा समीप में लायो। है न? बाबा चवनि था हाणे त समय जी समीपता जे कारण स्वयं के बाप जे समान अर्थात समानता द्वारा समीप में लायो। संकल्प, बोल, कर्म, संस्कार ऐं सेवा सभिनि में बाप जीअं समान। ॾिसो बाप जीअं समान कीअं? असांजे मन जा संकल्प बि बाबा जहिड़ा, बुद्धि में मत बि बाबा जहिड़ी, असांजा संस्कार बि बाबा जहिड़ा, असांजा बोल बि बाबा जहिड़ा, असांजे कर्म बि बाबा जहिड़ा, असांजी सेवा बि बाबा जहिड़ी। असां बाबा जी पूरी विश्व जी आत्मा आहियूं। है न? बाबा त भले चवनि ब्राह्मण परिवार, लेकिन शिव बाबा खे त पूरे विश्व जी आत्माउनि जो कल्याण करणो आहे। प्रकृति, इतनी सारी योनियूं, तत्व, ग्रह, है न? सभिनि जी सेवा में रहंदा आहिनि न। सभिनि में बाप जीअं समान अर्थात समीप हया आहियो। है न? ये भी पुरुषा, ये भी संकल्प करो कि मुंहिंजी आत्मा जो मन में ओड़ा ई संकल्प ईंदा आहिनि जहिड़ा बाप जा आहिनि, बुद्धि में ओड़ी मता, संस्कार ओड़ा ई आहिनि, मुंहिंजा बोल ओड़ा ई आहिनि, कर्म ओड़ा ई आहिनि। है न? बोल, कर्म, संबंध, व्यवहार, सेवा सब बाप जी, निराकार रूप में शिव बाबा जी, साकार रूप में ब्रह्मा बाबा जी।
है न। चाहे पुठियां अचण, ॾिसो पुरुषारथ सहज कीअं बाबा चवंदा आहिनि पुठियां अचण वारा बि अगरि हाणे बि कोई लॻी वञे, हाणे बि सोचो कोई लॻी वञे, रोज रोज अगरि कोई साकार मुरली पढ़े 5-6 बार, अलग अलग मुरली पढ़ो या सेम पढ़ो, है न। जेतिरो बि टाइम मिले न, साकार मुरली खणी वियो, है न। अलग अलग मुरली पढ़दा रहो, अव्यक्त मुरली पढ़दा रहो। जीअं न कोई स्टूडेंट लेट, हाणे जीअं एग्ज़ाम टाइम आहे, सम्झो कंहिं साल भर न पढ़ियो, त हू छा कंदो, हिकु हिकु ॾींहुं हिकु हिकु चैप्टर पढ़ंदो, तॾहिं त हुनजा हेॾा सारा सब्जेक्ट्स जा हेॾा सारा चैप्टर पूरा थींदा न, है न। त तव्हां बि सोचो जेको ॿार हाणे लास्ट में ईंदा उन्हनि खे छा करिणो आहे। सभु कुझु छॾे अगरि कोई इंसान हाणे बि सॼो ॾींहुं साकार ऐं अव्यक्त मुरली पढ़ंदो रहे, त बि सोचो उहो केॾो वरसो वठी सघंदो आहे बाबा सां। जेतिरो मुरली पढ़ंदो, हुनजी बुद्धि में बाबा जा ज्ञान रत्न ईंदा वेंदा, बाबा जी याद में रहंदो। हाणे त मदद बि केॾी आहे, है न। सभु आत्माएं योग कंदियूं, उन्हनि आत्माउनि खे योगदान मिलंदो, उन्हनि जी बुद्धि में साफ़ थींदी वेंदी, उन्हनि जा संस्कार सुठा थींदा वेंदा। बसि ॿियो छा आहे, केॾो सहज आहे न। मतिलबु पुरुषारथ मतिलबु छा आहे, असांजे मन में हमेशा सुठा संकल्प हुजनि, बुद्धि में पुरुषारथ छा आहे। हाणे अगरि कोई ॿार तव्हां वटि अचे, तव्हांखे चए कि मूंखे हिन ज्ञान में आहे न अॻियां वञिणो आहे, त तव्हां छा चईंदव, है न। ज्ञान खे ईज़ी रीति सां असां छा सम्झायूं, भई हिन ज्ञान सां असांजे मन जा वीचार शुद्ध थींदा आहिनि, बुद्धि में परमात्मा जी मत धारण कंदा आहियूं, ऐं संस्कार बाप समान ठाहिण। हू चए तव्हांखे छा करां, चओ कुझु बि न, असां वटि मुरलियूं आहिनि, तव्हां हीअ रोज 5-6 मुरलियूं पढ़ो, तव्हां रोज 5-6 मुरलियूं पढ़ो। इहा अव्यक्त मुरली आहे, रोज हिकु ई अव्यक्त मुरली ॿुधो, अमृत वेलो करो, निमाशाम करो, कर्म कंदा वञो, ॿियो छा। हाणे अगरि कोई हिन समय बि अगरि कोई ज्ञान में अॻियां वञी करे फर्स्ट डिवीजन में अचणु चाहींदो आहे, त बि अची वञे, सहज आहे न, है न। बसि मुरली खे पढ़ंदा वञो, छा थींदो, मुरली पढ़ण सां, स्पेशली साकार मुरली पढ़ण सां छा थींदो आहे, साकार मुरली में पूरी चक्कर जो ज्ञान आहे, पूरे 5000 साल जो ज्ञान आहे। ऐं अव्यक्त मुरली में छा आहे, अव्यक्त मुरली में स्पष्टीकरण, स्वभाव संस्कारनि खे कीअं ख़तम करणो। अव्यक्त मुरली में चक्कर जो ज्ञान न आहे, अव्यक्त मुरली में छा आहे, दैवी गुण संपन्न कीअं ठहूं। त बाबा इन करे अव्यक्त मुरली बि पढ़ंदा वञो, हुन में ॾिसो बाबा कॾहिं क्रोध जे बारे में चईंदा आहिनि, कॾहिं कंहिं विकार जे बारे में, कॾहिं कंहिं अवगुण जे बारे में बाबा टेंशन खिचवाईंदा आहिनि, है न। बाबा फुल स्टॉप कीअं लॻायो। अव्यक्त मुरली ऐं साकार मुरली में केॾो अंतर आहे। साकार मुरली पढ़ो त पूरो सृष्टि चक्कर साम्हूं अची वेंदो आहे, ऐं अव्यक्त मुरली में एकदम सागर जी गहराई में हली वेंदा आहियूं, है न। जीअं बाबा अॼु ॿुधाइनि था कि माला में असां परम धाम में बाबा जे नज़दीक कीअं अची सघंदा आहियूं, फर्स्ट सेकेंड थर्ड डिविजन। त बाबा चवनि था चेक करो तव्हांजो कहिड़ो नंबर आहे। अमृत वेलो बाबा असांजे मणकनि हिकु हिकु रत्ननि जी विशेषता ॾिसंदा आहिनि। अमृत वेलो था सहज ई खुद खे चेक करे सघंदा, यादि जी शक्ति, बाबा सां संबंध जोड़ो, स्पष्ट तव्हांखे अनुभव अची वेंदो, बाप दादा मां कंहिं नंबर, बाप दादा मूंखे कहिड़े नंबर में सिमरन कंदा आहिनि। हुनजे लाइ विशेष ॻाल्हि बुद्धि जी लाइन क्लियर रहे, न त स्पष्ट न थी सघंदो। मां केरु आहियां, हाणे समय जी समीपता कारण स्वयं के बाप जे समान अर्थात
समानता द्वारा समीपता में लायो। बाबा चवनि संकल्प बोल कर्म संबंध संपर्क संस्कार सेवा सब बाप समान ठहण ही बाबा जे समीप ठहण। चाहे पुठियां अचण वारा भी पहिरों चाहे पुठियां अचण वारा आहियो या पहिरों, लेकिन समानता सां समीपता अची वेंदी। समानता खपे। संकल्प बोल कर्म संबंध व्यवहार सेवा में समानता खपे। बाबा जीअं खपे तॾहिं बाबा जे समीप अची सघंदा। हाणे सभिनि खे चांस आहे। अञा सीट फिक्स न थी आहे। सीट फिक्स जी सीट ई न वधी आहे। हाणे त वधी वई हूंदी, मतलब हाणे त कुछ नंबर जो हुया फिक्स थी विया हूंदा, हिन करे जो चाहे उहो ठही सघंदा आहियो। हाणे टू लेट जो बोर्ड न लॻियो आहे, हाणे त लॻी वियो न। हिन करे छा कंदा, हाणे छा करिणो आहे, पंहिंजे पाण खे चेक करो, है न। भले अष्ट रतन ठही विया हुजनि, भले बाक़ी दाणा बि ठही विया हुजनि, लेकिन अञा बि शायदि अञा माला रहियल हूंदी 16,108 जी, जो बाबा माला तयार करण वारा आहिनि। हुननि में कुछ सीट रहियल हूंदी, तॾहिं त अञा ताईं विनाश न थियो आहे न, है न। नतन सगर 16,108 जी माला थी वञे, उहो त उन्हनि जे दास प्रजा ठहिण में मुश्किल, उहो त ठही विया हूंदा न। राजा रानी जी सीट अञा ठही न हूंदी, त बाबा असांखे चवनि था उहे ठही वञनि त पोइ विनाश थी वेंदो। त अञा बि कुझु मणका रहियल हूंदा, हिन करे अञा बि पुरुषारथ करे पंहिंजी बि सीट वठी सघंदा आहियो। संकल्प त करो, उन अनुसार बाबा असांजी मदद बि करो। बाबा हाणे महाराष्ट्र ऐं मध्य प्रदेश वारी पार्टी सां ॻाल्हाइनि था। महाराष्ट्र जो नाम त महा आहे न, महाराष्ट्र जो नाम त महा आहे, त महान ही थी आहे न। मध्य प्रदेश वारनि जी छा विशेषता ॼाणंदा आहियो? बाप दादा जी सेवा जे आदि में पहिरियों नज़र मध्य प्रदेश में वई। ॿारनि खे बाबा मोकिलियो हुई, त सेवा जे क्षेत्र में पहिरीं नज़र जॾहिं मध्य प्रदेश में वई, त मध्य प्रदेश जी सेवा में सेवा जो प्रत्यक्ष फल खाइण में पहिरियों नंबर हूंदा न, है न। त बाप दादा जी विशेष नज़र पई मध्य प्रदेश में सेवा थी, मतलब भगवान जी भी पहिरीं नज़र सेवा जो स्थान मध्य प्रदेश में थियो। जाते बाबा जी नज़र पई व नंबर 1 नज़र सां निहाल थी विया, हिन करे ॿई ही महान आहे। महाराष्ट्र त नाम ही महाराष्ट्र आहे त महान आहे, ऐं मध्य प्रदेश में पहिरियों बाप दादा जी नज़र पई। महाराष्ट्र में बाप दादा साकार में बाप दादा जा चरण पिया। साकार में बाबा बॉम्बे ज्यादा वेंदा हुया न ट्रीटमेंट कराइण। महाराष्ट्र में बाप दादा जे साकार में चरण पिया। चरित्र भूमि भी महाराष्ट्र खे ठाहियो न, त महाराष्ट्र छा कंदो? महाराष्ट्र खे त डबल फल ॾियणो पवंदो। छा डबल फल ॾींदा? ॾिसूं पहिरियों टच थींदो आहे कि छा फल ॾियणो आहे, है न। त बाबा असांखे जोन जी जो विशेषताऊं आहिनि उहे बाबा ॿुधाइनि था कि महाराष्ट्र में बाबा साकार में विया हुया
त बाबा चवनि था कि हाणे जाते महाराष्ट्र में बाप दादा जो साकार उहो पयो चरण त उन्हनि खे डबल फल ॾियणो पयो। छा डबल फल ॾींदा? ॾिसो पहिरियों टच थींदो आहे कि छा फल ॾियणो आहे। अगरि टच न थींदो त महाराष्ट्र सां मध्य प्रदेश नंबर 1 हले। बाबा जी टचिंग असांखे अचणी खपे कि कॾहिं बि जॾहिं मुरली ॿुधदा आहियूं या पढ़ंदा आहियूं न त असांखे न जीअं ई बाबा प्रश्न पुछंदा आहिनि या कॾहिं कॾहिं हूंदो आहे न कि जीअं जीअं मुरली पढ़ंदा वेंदा आहिनि ॿुधदा वेंदा आहिनि त अॻियां छा हूंदो उहो बि मन में ईंदो आहे। त मतिलबु कि बाप दादा खे जो टचिंग आहे, जो बाप दादा जी मन अॻियां छा अचिणो आहे उहो असांखे पहिरियों ई टच थी वियो। त ही निशानी आहे कि असांजो बुद्धि योग बाबा सां जुड़ियल आहे। है ना, ये निशानी आहे कि असांजो बुद्धि योग बाबा सां जुड़ियल आहे। या कई बार थींदो आहे न कि असां अॼु कुझु हीअं वीचार सां अगरि मंथन करूं पिया ऐं उहो ई कल्ह मुरली में अची वियो त ये सम्झो कि असांजो बुद्धि योग बाबा सां जुड़ियल आहे, हिन करे ई उहो टच थियो। है न, त बाबा चवनि था हिकु आहे वारिस, ॿियो आहे वीआईपी। हिकु हूंदो आहे वारिस, ॿियो हूंदा वीआईपीस। वारिस केरु हूंदो आहे? जेको बाबा जे ज्ञान योग में धारणा मुहूर्त रहे। है न, ज्ञान योग में धारणा मुहूर्त रहे, बाबा जे हर ज्ञान गुण शक्तियुनि खे जीवन में धारण करे प्रैक्टिकल उन्हनि खे जीवन में लाए, उनखे चइबो आहे वारिस। ॿियो थींदो आहे वीआईपी। वीआईपी मतलब बाबा जे घर में कोई वॾी लौकिक दुनिया मां कोई वॾी पोजीशन वारो अगरि बाबा जे घर ईंदो आहे त हुनखे वीआईपी चईंदा आहिनि। त वारिस बि कढणा आहिनि ऐं वीआईपीस बि कढणा आहिनि। इहे डबल फल ॾियणो आहे। बाबा महाराष्ट्र खे चई न कि तव्हांखे डबल फल ॾियणो आहे, वारिस बि कढणो आहे ऐं वीआईपी बि कढणी। काथे वीआईपीस निकिरंदा? काथे वारिस निकिरंदा? लेकिन ॿई कढणा आहिनि। चेक करो तव्हां कॾहिं बाबा जो अहिड़े बाबा जो तव्हां कंहिंखे ज्ञान ॾिनो हुजे, परिचय ॾिनो हुजे जो हाणे बाबा जो वारिस थी वियो हुजे, है न, या कोई लौकिक दुनिया में वॾी पोजीशन वारे खे तव्हां कॾहिं बाबा जे घर वठी विया आहियो एज अ वीआईपीस। और सोचो वो वीआईपी तव्हांजे ज्ञान बाबा जे ज्ञान में हली वञे, हली ॾाढी सुठी सेवा करे त हुनजो शेयर तव्हांखे मिलंदो। भले अॼु माण्हू हुनखे पुछंदा वीआईपी आहे वीआईपी आहे, लेकिन शेयर तव्हांखे मिलंदो। है न, त बाबा चवनि था कि ॿई कढणा आहिनि, वारिस बि नामी ग्रामी हुजे ऐं वीआईपी बि नामी ग्रामी हुजे। त हिन में कहिड़ो नंबर वठंदा? फॉरेन वठंदो, महाराष्ट्र वठंदो या मध्य प्रदेश वठंदो? केरु वठंदो? हाणे वैसे ही बाप दादा मिलिया न महाराष्ट्र जो त वठी भी सकता है, लेकिन अॼु त ये साम्हूं वेठा आहिनि। अच्छा त छा ॿुधो, जो टे सो अर्जुन ॻायल आहे, मतलब जो चांस वठे, इन में जो बि अॻियां अचे अची सघंदो आहे। हाणे नंबर आउट न थियो आहे, है न, बाबा उन ॾींहुं बि चई न, बाबा
बाबा सखे चयो न कि अञा नंबर आउट न थियो आहे, लेकिन इहे त ॾाढी पहिरियों जी मुरली आहे। हाणे त नंबर आउट थी वियो हूंदो, कई कई दाना फिक्स थी विया हूंदा। त बाबा चवनि था जो उॾे सो अर्जुन, इन में जो अॻियां वञणु चाहे हू वञी सघंदो आहे। जो लिमिट ठही नंबर 1 अचणु चाहे हू अची सघंदो आहे। सम्झो छा करिणो आहे, सम्झो VIP भी कढणो आहे, वारिस भी कढणो आहे। उनजो साधन भी बाबा ॿुधायईं उड़ती कला, है न? जीवन में सदा अॻियां उड़दा रहो, मतलब उड़ण मतलब कोई भी परिस्थिति अचे त हुन में अटको न। अॼु भी सुबुह जो बाबा चयो न वरदान में कि शोर शादी ॻाल्हियुनि में न फसो। वैसे भी असांखे त बाबा पक्को कराए रखी अथई कि हर ॻाल्हि में कल्याण, है न? त बाबा चवनि था उड़ती कला वारा उड़दा रहो, तॾहिं ही वारिस ऐं VIP कढी सघंदा। चढ़ती कला न, उड़ती कला हुजे। उनजे लाइ सदा डबल लाइट रहो। इहे त ॼाणंदा आहियो न, ॼाणंदा सभु आहियो। हाणे स्वरूप ऐं अनुभव में लायो। स्वरूप मतलब जीअं बाबा चवंदा आहिनि न शांत स्वरूप। स्वरूप मतलब उहो असांजे संकल्प बोल कर्मनि में उहो ॻाल्हि अचे, है न? जीअं माण्हू बाबा जीअं असां चऊं था शांत स्वरूप आत्मा आहे, त असांजे हर संकल्पनि में भी शांती हुजे, बोल में भी शांती, कर्म में भी शांती। त बाबा हाणे चवनि था कि हाणे तव्हां ॼाणंदा सभु आहियो, है न? हर गुण हर शक्ति जी पहचान आहे, हर ज्ञान जी पॉइंट तव्हांजी बुद्धि में आहे, लेकिन हाणे छा करिणो, उनजो स्वरूप ठाहिणो, अनुभव में लायो, न उनजो स्वरूप ठाहिणो आहे ऐं अनुभव में लायो उन चीज खे। हर ज्ञान गुण शक्तियुनि जा अनुभवी ठहो, ज्ञान जे पॉइंट्स खे यूज़ करे उनखे कीअं कर्मनि में लाइणो उनजो अनुभव हुजे। अच्छा अहिड़ा सदा बाप जे साथी, हर संकल्प बोल कर्म में बाप समान, सदा बाप जे साथी, हर संकल्प बोल कर्मनि में बाप समान, अर्थात बाप जे समीप रतन, सदा स्वरूप ऐं सफलता स्वरूप, विजय माला जे समीप रतन, बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते।